घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान धारे जो गैर क़ानूनी तजावुज़ात ख़िलाफ़ सख़्त हिदायतुनि खां पोइ इंक्रोचमेंट टीम वधीक सरगर्म थी वई आहे। इन सिलसिले में चेयरमैन जी हिदायतुनि ते फोकल पर्सन सिकंदर इलाक़ो इंक्रोचमेंट ऑफिस पहुची अमले ऐं ट्रैफ़िक पुलिस एहलकारनि सां अहम इजलास कयो, जंहिं में तजावुज़ात ख़िलाफ़ आइंदा जे हिकमत अमली ते तफ़सीली ग़ौर कयो वियो। चेयरमैन जा हुकुम सभिनी ताईं पहुचाया विया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सुभाणे शहर अंदरि वॾे पैमाने ते सख़्तु ऑपरेशन कयो वेंदो। इंक्रोचमेंट टीम खे हिदायत ॾिनी वई आहे त हू लोड रक्षा पाण सां गॾु रखनि ऐं रोडनि ऐं रस्तनि ते क़ाइमु तजावुज़ात खे फौरी तौरु ख़तमु करे सामान ज़ब्त कयो वञे। इजरत ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु चालान पिणु कया वेंदा। इख़्तियारनि मूजिबि शहर में तजावुज़ात सबबि आम माण्हुनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ख़ासि करे स्कूल जे मोकल ऐं शाम जे वक़्तु ट्रैफ़िक जाम जा मसइला वधी वञनि था, जंहिं सबबि ही क़दम अवामी सहूलियत लाइ ज़रूरी करार ॾिनो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।